सांगड़ चोटियारियूं साणे में शहीद थी वियलनि जे वारसनि जो ज़िले इंतिज़ामिया पुलिस सां ॻाल्हाइण बाद शहीदनि जे वारसनि पारां लॻल धरणो ख़त्म कयो वियो आहे। पीपल्स पार्टी जे ज़िले सदर अली हिंगोरो धरणे वारे हंधि पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हुकूमत ते केस दाख़िल थियो आहे। केस में 29 ॼणनि ते दहशतगर्दी एक्ट लॻाया विया आहिनि ऐं 10 नामालूमनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। FIR फरियादी फिदा हुसैन जुणेजो जी फरियाद ते वॾेरे अताउल्ला जुणेजो, अली हसन जुणेजो, असद जुणेजो, इमामुद्दीन मल्हा उभायो, राजड़ खमीसो राजड़, बाबू कीरियो, SHO चोटियारियो, गुलाम मोहम्मद सेतो, जानू लांढर समेत 29 ॼणनि ते 302, 324 ATC जा क़दम लॻाया विया आहिनि। राति जो 12 बजे धरणे में पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ जो सदर MPA अली हसन हिंगोर जो अगुणो MNA नवीद डेरो, DC सांगड़ इमरान हसन ख्वाजा धरणे हंधि पहुची धरणो ख़त्म करायो। पीपल्स पार्टी ज़िले सदर अली हसन हिंगोर जो प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सहाफ़ियुनि खे सवालनि जा जवाब ॾींदे चयो त वाक़ई वारे हंधि ॾींहुं MNA अलाउद्दीन जुणेजो इस्लामाबाद हुयो, तंहिं ते हुन जो नालो FIR में शामिल न कयो वियो आहे। FIR शहीद जे वारसनि जी मर्ज़ी मुताबिक़ थी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी